मोरो खबर शामिल कजी थी। मोरो सिंधमा जी तासीं दिलताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो बरसां गोड इसाक चंड में भट्टी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झड़ो थी पियो। झड़े में गोलियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि ॿ ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया, जिन खे तालका अस्पताल मोरो आंदो वियो, जिते तालका अस्पताल मोरो जे डॉक्टरनि ऐं स्टाफ खेनि फर्स्ट एड ॾिनी। हिक धुर जे गोली लॻण सबबि ज़ख़्मी थियल नौजवान अब्दुल ख़ालिक वल्द मोहम्मद जुम्मन भट्टी मीडिया खे ॿुधायो त सदाम हुसैन भट्टी मुंहिंजे घर में दाख़िल थी मूंखे गोली हणी सख़्त ज़ख़्मी करे छॾियो आहे। जॾहिं त ॿी धुर जो ज़ख़्मी थियल नौजवान सदाम हुसैन वल्द दरिया ख़ान भट्टी चयो त अब्दुल ख़ालिक भट्टीअ जो पुटु इस्माइल भट्टी शराब जे नशे में असांजे घर में दाख़िल थी असां ते तशद्दुद कयो ऐं उन खां पोइ झेड़ो शुरू थी वियो। गोली लॻल अब्दुल ख़ालिक भट्टीअ खे वधीक इलाज जे लाइ तालका अस्पताल मोरो मां नवाब शाह जे सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ॿिए पासे इतला मिलण ते मोरो पुलिस जो वॾो मुंशी सैद अरबाब अली शाही ASI सदाम खोखर पुलिस नफ़री सां गॾु तालका अस्पताल मोरो पहुता, जिते वाक़ई ज़ख़्मी थियलनि जा बयान वठी वाक़े जी जांच शुरू कई। पिस्टल से दाई ना कोड़ी मां से मुझे सिद्धो पिस्टल के हो सदाम भट्टी नालो साहब मुझो नालो सी काइम थी ना ये छा थी तांजो ये मुझो भाउ आहे नंढो छा थियो आहे सही ॿ टे ॾींहं अॻे गुज़रिया आहे फेरिंग कई असांजे घर जे मथां मां के फेरिंग कई सही गुलाम शबीर सदाम भट्टी चनेश्वर भट्टी ऐं हज़ार बश भट्टी मुंहिंजा 100 टन सॻा मां हिन खे मना कई त तव्हां मुंहिंजे दर ते फेरिंग न कोची असां चोर ठहनि सॼो ॻोठनि तो न पेर न कारतूस मुंहिंजे दर ते अञा तक पिया आहिनि सर उन खां पोइ मां हाकिम साहिब पोइ पते हींअर फसी करे उते फेरिंग कई टार्चूं मां उते पोइ मूंसां वेहण में चालू असां अञा रोड ते बीठा आहियूं त मुंहिंजे भाउ खे मसीह जे अॻियां हज़ारीअ गोली जेको असां चवां त खणी अस्पताल पहुं नालो छा थी सदाम हुसैन नालो दरिया खान रात भट्टी छा थियो आहे मां राति जो सुतो पियो हिन जो पुटु शराब पी असांजे घर जे दर ते घर खे धकणी शराब पी असांजे घर आयो। नालो छा थियो हुनजो इस्माइल नालो आहे। वॾेरे इम्तियाज़ सां गॾु शराब पी मां हुनखे हर रोज़ु झलियां बाबा तूं शराब पी असांजे घर चला थो अची चला थो गाॾी ॾी मां वरी हिन पप्पूअ खे तव्हां ॾिनी आहे पर डॉक्टर असद जे कलोड़ जे हीउ चौकीदार आहे फ़ोन करे घुरायो त मां मुंहिंजो हीउ तुंहिंजो ITO आहे शराब पी ऐं असांखे अची घर गाॾियूं थो ॾिए हीउ जीअं आयो जीअं सिधो आयो अचण सां मूंखे सिधो अची